शहदादपुर में चोरियन जो आज़ार वधण करे वापारियन पारां एहतजाज जो चिताव ॾिनो वियो आहे। चोरन रात देर सां अब्दुल रब निश्तर जे दुकान में चोरीअ जे इरादे सां ताला टोड़िया, पर दुकान जे अंदरियां ताला न खुलण सबब चोर दुकान में घिड़ी न सघिया। दुकानदारन ॿुधायो त पुलिस जी कारकर्दगी मां हू मुतमिन आहिनि। हुननि चयो त चोरियूं रोज़ानी जी बुनियाद ते वधी वयूं आहिनि, पर को बि नोटिस वठण लाइ तयार न आहे। शहर में फुर्का और ये चोरी का बहुत मामला है, लिहाजा इसके ऊपर काबू पाया जाए। हमारा ये मुतालबा है आला हुकाम से कि इसके ऊपर भरपूर कोई एक्शन लिया जाए। होडा शहर जे मोहम्मदी टाउन में लाल बख्श जे घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल चोर ताला टोड़े काए विया। मेन गेट का ॿाहिरि बीहारे लाक करे मां अंदरि वियो आहियां। थोरी देरि खां पोइ जेको आहे आवाज़ थियो गाॾी जो, त यकदम मां ॿाहिरि निकितुसि, पर गाॾी जी का ख़बर न पई केॾां वई। अंजुमन ताजरान शहदादपुर जे अॻवान कंवर जमील पारां शहदादपुर पुलिस जी नाकारा कारकर्दगी खिलाफ हड़ताल जो चिताव ॾिनो वियो आहे। एसएसपी साहब के चऊं था कि या तो बुढ़े साहब के तंबी कन कि शहदादपुर जी चोरियूं वोरियूं बंदि थियनि, या पोइ असांखे कुझु सुठो अच्छो एसएचओ ॾिए जेको असांजी हिफ़ाज़त करे सघे। असां इन जा पोइ बि अगरि को न मिले तो असां एहतजाज कंदासूं। पोइ अंजुमन ताजरान जो एहतजाज पंहिंजो हक़ आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।